अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वसलामुन अला इबादिहिल्लज़ीन इस्तफ़ा खुसूसन अला सय्यिदिर रुसूल व ख़ातमिल अंबिया मुहम्मदिल मुस्तफ़ा व अला आलिहि व अस्हाबिहि व मन तबिअहुम बिल हुदा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र उलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन उलाइका हसुन रफ़ीक़ा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। सब दोस्त दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सदर इजलास हज़रत साईं ज़बीउल्लाह साहब ऐं मुझे स्टेज ते तशरीफ़ फरमा उलमा इकराम मुअज़्ज़िज़ीन ऐं पिंडाल में हाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू खां बाद हज़रत साईं ज़बीउल्लाह साहब जन मूंखे एज़ाज़ नसीब फरमायो। अल्लाह ताला मूंखे तौफ़ीक़ नसीब फरमाई। मां मग़रिब अमरोज़ शरीफ़ में पढ़ाई ऐं उन खां बाद में सफ़र शुरू कियो। अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरीअ खे क़बूल फरमाए। इन जलसे जो उनवान आहे शुहदाए इस्लाम। इन मुनासिबत सां तव्हांखे उलमा किराम काफ़ी कुझु ॿुधायो आहे ऐं ज़रूरत कुझु बि न आहे जो मां तव्हांखे कुझु अर्ज़ु कयां, मगर तव्हांखे ख़बर आहे त यूसुफ अलैहिस्सलाम खूह मां वापारियुनि खे ॿोके में हथ अची वियो हो। क़ुरान तो फरमाए पियो व असरूहु बिज़ाअह। यूसुफ अलैहिस्सलाम खे बि हुननि वापार जी शइ सम्झी अची मिस्र जे मंडीअ में जिते उन्हनि ॿियो सामान रखियो यूसुफ अलैहिस्सलाम खे बि फ़रोख़्त जे लाइ विकिणण जे लाइ उन्हनि पेश कयो। पोइ के माण्हू पंहिंजी कहिड़ी पूंजी जमा खणी आया, के कहिड़ी खणी आया। हिकिड़ी कुराड़ी बि आई ॾास जो ढेरो। उनखे माण्हुनि चयो त कुराड़ी हेॾे छाजे कान थी अचे पई। चई मां यूसुफ खे ख़रीद करण आई आहियां। चई तो वटि माल कहिड़ो आहे? उन ढेरे खे खणी करे चई मां वटि हीअ जेको आहे पूंजी आहे। चई हिते त गिनियुनि जूं सोन ऐं चांदीअ जे जेको आहे ऐं मुश्क ऐं अंबर जी जेको आहे हिते माण्हू उठ भरे आया आहिनि। तूं इन ढेरे सां यूसुफ खे ख़रीद करण में आई आहियां। चई मूंखे पक आहे त यूसुफ अलैहिस्सलाम त मूंखे ख़रीद में न ईंदो, पर जॾहिं इन जे ख़रीदारनि जो नालो लिखियो वेंदो त चवंदा त हिकिड़ी कुराड़ी बि उन जे ख़रीदारनि में आई हुई। बहरहाल हिन जॻह खे जेकॾहिं चइजे त न्यू हालेजी शरीफ़ या हालेजी शरीफ़ जदीद त बि मुनासिब आहे। अल्हम्दुलिल्लाह मां उन उनवान जे बनस्बत कुझु अर्ज़ु कंदुमि, न त ज़रूरत कोन्हे का। त
पहिरियों पहिरियों जेका मां आयत पढ़ी आहे उन जे अंदरि अल्लाह ताला इहो फरमायो आहे, नई ॻाल्हि कोन हूंदी आहे असांजे दीन में। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अहदस फी दीनिना हाज़ा, जेको असांजे हिन दीन में नई शइ पैदा कंदो उहो गुमराह आहे, उहो बिदअती आहे। कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। दीन जे अंदरि हर नई शइ उहा बिदअत आहे ऐं हर बिदअत गुमराही आहे ऐं हर गुमराही जहन्नम आहे। अल्लाह ताला शर पनाह नसीब फरमाए। तो उन आयत सगुरी जो इंतहाई मुख्तसर मां अर्ज़ कंदुमि। फरमाई, ला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाहि अमवात, जेको अल्लाह जी राह में सिर थो ॾे, क़त्ल थो थी वञे पियो, उनखे मुअल न चइजो। साईं छा चवंसि? फरमाई, बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून, इन्हनि खे जीअरो चओ ऐं अल्लाह वटि इहे रिज़्क़ खाई रहिया आहिनि। त अहिड़ी तरह सां ही शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस आहे ऐं अल्लाह तबारक व तआला सूरत फातिहा जे अंदरि फरमायो आहे, सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको पूरे जहाननि जो पालण वारो आहे। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं अल्लाह ताला अरवाह खे पैदा फरमायो हो, पोइ रब पाक पंहिंजो समूरे सिफ़ात जे बजाए हिकु सिफ़त उन्हनि जे साम्हूं पेश कई। तव्हां सभु उलमा सुलहा तव्हांखे इहा ॻाल्हि बख़ूबी वाक़ुफ़ आहे। मां पहिरियों ई अर्ज़ु करे चवां त का नई शइ असां वटि न आहे। इहे सभु तव्हांखे ॿुधला पढ़ला, केतिरा दफ़ा तव्हांजे साम्हूं इहे ॻाल्हियूं आयूं आहिनि। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला अरवाह खे पैदा कयो हो त उन्हनि खे पंहिंजो तारुफ़ कीअं फरमाई? अलस्तु बिरब्बिकुम। पुट सभु पढ़ो। अल्लाह ताला छा फरमाए? अलस्तु बिरब्बिकुम। रब जी माना आहे पालण वारो। छा मां तव्हांजो पालण वारो न आहियां छा? उन्हनि अरवाहनि उन अज़ल जे ॾियारे जे अंदरि बला चयो हो। बला असांजी सिंधीअ वारी न, फारसी वारी बला न, अरबीअ वारी बला। बला जी माना आहे हव, तूं असांजो पालण वारो आहे। त पोइ जॾहिं तूं असांजो पालण वारो आहे, उहो उते वाइदो करे आया हूं, त हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए पियो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे ॿियनि सिफ़तुनि जे बजाए ख़ालिकियत, मालिकियत, रज़ाकियत, बरकत वारियूं सिफ़तूं, केतिरियूं सिफ़ात आहिनि अल्लाह ताला जूं, उहे सभु अल्लाह ताला ते पेश न कयूं आहिनि अरवाह खे, मगर हिकिड़ी सिफ़त पेश कई अथई त अलस्तु बिरब्बिकुम, मां तव्हांजो पालण वारो न आहियां छा? इस्तिफ़ाम ऐं इनकारी। उन्हनि चयो हाओ तूं असांजो रब आहे। त इन रबूबियत जे सवाल जे जवाब में असांजा अरवाह हा करे आया आहिनि। पोइ हिते हिकिड़ो सवाल पैदा थींदो आहे त इन रुबूबियत जी सिफ़त जो अल्लाह ताला जेको आहे कहिड़ी हिकमत हुई? वरी दुरूद शरीफ़ तो पढ़ायां, तकलीफ़ तव्हांखे न ईंदी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम मदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदा। त अल्लाह तबारक व तआला जी रुबूबियत फरमाई, वमा खलक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्किन व मा उरीदु अन युतइमून इन्नल्लाहु हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। फरमाई, मां जिन्हनि इंसाननि खे पंहिंजी बंदगी जे लाइ पैदा फरमायो, मूंखे उन्हनि मां ॿियो को मक़सदु कोन्हे को। हिकिड़ी हदीस कुदसी जे अंदरि अचे थो पियो, फरमायो अल्लाह ताला, फरमायो रसूलुल्लाह त अल्लाह ताला फरमायो, कुन्तु कंज़न मख़फ़ियन फ़अरदतु अन उरफ़ फ़ख़लक़तुल ख़लाइक़। मां हिकिड़ी लिकियल खाण वांगुरु हुउमि,
पोइ मुंहिंजो इरादो इहो थियो त मूंखे सुञातो वञे, पोइ मां पहिरियों मख़लूक में अरवाह खे पैदा फरमायो ऐं उन्हनि खे पैदाइश खां बाद में मां उन्हनि खे जेको आहे चयुमि त मां तव्हांजो रब न आहियां। फरमाई सभु तारीफ़ूं अल्लाह जूं आहिनि जेको रब्बुल आलमीन आहे, पूरी काइनात जो पालण वारो आहे। त पालण वारे जी सिफ़त अल्लाह ताला फरमायो इंसान खां रब पाक हिकिड़ी तंबीहात सां ॿ ॻाल्हियूं पेश पयूं आहिनि। हिकु फरमाई फलयंजुर इंसान इला तामी अन्ना सबबनल मा सबन सुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़न फअंबतना फ़ीहा हब्बन व इनबन व क़ज़बन व ज़ैतूनन व नख़लन व हदाइक़ व गुलबन व फ़ाकिहतन व अब्बन मताअन लकुम व लिअनामिकुम। इंसान पंहिंजे ताम ॾे ॾिसे, हिकु इंसान खे अल्लाह ताला इहा सोचण जी ॻाल्हि पैदा फरमाई। वरी दुरूद शरीफ़ पढ़ो त ॿी ॻाल्हि बि अर्ज़ु कयां, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व असहाबी व बारिक व सल्लिम मदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदा। फरमाई फलयंजुरिल इंसान मिम्मा खुलिक, इंसान छामो पैदा थियो। खुलिक मिन माइन दाफ़िक़िन यख़रुजु मिन बैनि सुल्बि व तराइब इन्नहु अला रज्इहि लक़ादिर। इंसान बिन पारनि मां ठहियल आहे, हिकिड़ो औरत जे जिस्म मां ॿियो मर्द जे जिस्म मां हिकु जॻह ते अल्लाह ताला गॾु थो फरमाए पियो। पोइ उन्हनि जी पहिरीं हालत 40 ॾींहंनि में गॾियल जेको आहे सॼे औरत जे जिस्म मां ॿई पाणी फिरंदा आहिनि। वरी उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला हयात खे तब्दील फरमाईंदो आहे, पोइ उनखे अल्लाह ताला रत में तब्दील फरमाईंदो आहे। उहा रत बि सयाला वहंदड़ा सॼे जिस्म जे हर वार औरत जे मुंहुं अल्लाह ताला उन रत खे जेका ॿिनि पाणिनि जे मुश्तरक खां बाद में सूरत वठे थी पई, उनखे वरी बि अल्लाह ताला 40 ॾियारनि जे अंदरि वरी घुमाए वरी साॻी जाइ रेम ते अंदरि पुॼाए थो पियो। फलयंजुरिल इंसानु मिम्मा खुलिक, इंसान कीअं ठहियो। उन खां बाद में फरमाए उनखे अल्लाह ताला गोश्त जी बूटी थो बनाए पियो। उन गोश्त जी बूटीअ खे वरी अल्लाह तबारक व तआला 40 ॾींहंनि जे अंदरि हॾियूं थो विझे पियो। हाणे इंसान जी पैदाइश नरम पाणिनि मां, पोइ वरी उहे ॿई नरम पाणियूं नरम रत जी सूरत सां इख़्तियार करनि पिया। वरी उन्हनि मां कुझु का सख़्तु शइ गोश्त जी सूरत इख़्तियार थी करे पई, पर इन जे अंदरि तख़लीक़ में अमुर कंहिंजो थो हले पियो। ॻाल्हायो त सही बाबा, ॾाढा चओ अल्लाह जो अमुर थो हले पियो। तंहिंजे करे फरमाई अला लहुल ख़ल्क़, तख़लीक़ मुंहिंजी आहे, ख़ालिक़ हर शइ जो मां आहियां। जेकॾहिं हर शइ जो ख़ालिक़ उहो आहे त इन सां गॾु अल्लाह ताला हिकिड़ी जॻह ते ॿियो हुकुम बि फरमायो आहे, अला लहुल ख़ल्क़ वल, ॾाढा त पढ़ो पुट, ॾाढा पढ़ो, वल अम्र। तख़लीक़ में बि मां ख़ालिक़ ऐं तख़लीक़ जे अंदरि बि मुंहिंजो हुकुम ऐं उन खां बाद में बि मुंहिंजा अहकाम आहिनि। फरमाई अरायतुम इन जअलल्लाहु अलैकुमुल लैल सरमदन इला यौमिल क़ियामा मन इलाहुन गैरुल्लाहि यातिकुम बिज़िया। हिन राति खे अल्लाह ताला लंबो करे छॾे क़यामत ताईं, त केरु तव्हांजे लाइ सिज थो उभारे सघे पियो? आहे कंहिंखे ताक़त? हिते त इहो तसवुर आहे त अमेरिका सुपर ताक़त आहे, पर अमेरिका ऐं रूस जी सुपरियन खे जेको आहे अल्लाह तबारक व तआला जे ॾाढ़ियुनि पटकनि वारे मुजाहिदनि मिटीअ में मिलाए छॾियो। हो उतां पियो हुकुम करे त मूंखे फिज़ा ॾे, मूंखे अॾा ॾे। ॿिनि टावरनि जे पंहिंजे हथ सां बर्बाद करण खां बाद त हितां जो साहब उन जी टेलीफोन ते उथी बि पेर सां ठका करे पियो, सलाम बि करे पियो, यस सर यस सर यस सर यस सर यस सर यस सर। वरी उन खां बाद में 20 साल
डू मोर कुछ करे ॾेखारियो, कुछ करे ॾेखारियो, कुछ करे ॾेखारियो। और इन्हनि ॾाढे पटकन वारनि मुजाहिदीन जे जानशीननि मुजाहिदीन हिकिड़ी ॻाल्हि कई त अमेरिका जे सदर असांखे वाइदो ऐं इहो असांखे मुआहिदो कयो आहे त असां 31 अगस्त ताईं पंहिंजा सभु खणी वेंदासीं। बर्तानिया फिरास वग़ैरह इन्हनि चयोसीं न, इनखे थोरो अॻु भरो कयो। तव्हांखे ख़बर आहे त हुननि छा चयो त इहा आख़िरी तारीख़ पोइ ते न थींदी। तव्हांखे ख़बर आहे न त जिते वॾियूं ताक़तूं सम्झियूं वेंदियूं उन्हनि जे हर हुकुम ते हितों जा ताक़तवर हुकुमरान वो येस कंदे जेको आहे उनजी हर हुकुम जी ताबेदारी कंदा। पर हिननि मुजाहिदनि जे अॻितां उन्हनि जी जॾहिं हिकु न हली त उन्हनि खे इल्तिजाऊं कयूं। उन्हनि चयोसीं असां तव्हांजे पहिरीं ॻाल्हि ते बीठा आहियूं, जे इन तारीख़ खां बाद में तव्हांजो को बि माण्हू रहियो असां पंहिंजे मुल्क जे अंदरि इनखे जारहियत सम्झंदासीं, पोइ असांजी मर्ज़ी आहे जेका असांजी जमात फ़ैसिलो करे। फरमाई अल्लाह लहुल ख़ल्क़, तख़लीक़ अल्लाह जी आहे, हुकुम बि अल्लाह जो आहे। फरमाई जेकॾहिं मां राति खे क़यामत ताईं लंबो करे छॾियां त केरु सिज खे उभारींदो? जेकॾहिं इन ॾींहं खे मां क़यामत ताईं लंबो करे छॾियां त केरु आणींदो तव्हांजे लाइ राति? अरायतुम इन जाल अल्लाहु अलैकुम नहार सरमदन इला यौमिल क़ियामा मन इलाहुन गैरुल्लाह यातिकुम बिलैलिन तस्कुनून। तो तंहिंजे करे अल्लाह ताला हिन अशरफुल मखलूकात खे उन जे ज़हन खे ॿिनि ॻाल्हियुनि जे तरफ़ हिकिड़ो हुकुम ॾिनो आहे त फल यंज़ुरिल इंसान इला तामी, पंहिंजे रिज़्क़ ॾे ॾिसे। वरी फरमाई फल यंज़ुरिल इंसान मिम्मा ख़ुलिक़, कीअं ठहियो आहे। हिन इंसान जी ठहण जी शुरूआत आदम अलैहिस्सलाम जी अल्लाह ताला 5 शयुनि मां ठाही, पर उमूमन 6 शइ उन जे अंदरि कहिड़ी आई हुई? उहो रूह आयो हुयो। तंहिंजे करे मसनवी साहब तूं फरमाए पियो रूह खे दिला ता कए दरी काखे मजाली कुनी मानंद तिफला खाक बाज़ी। ऐं दिल मोमिननि जे रूहनि खे तो चए पियो ताके दरी काखे मजाज़ी। हिन आरज़ी दुनिया जे रहण वारी जाइ, आरज़ी जाइ जे अंदरि केतिरो तूं हिते रहंदे। ॿारनि वांगुरु जीअं ॿार कॾहिं मिटीअ जी धूड़ जा घरड़ा ठाहींदा आहिनि, कॾहिं जेको आहे उहे गप जा घरड़ा ठाहींदा आहिनि। चए थो पियो तूं ई आ मुर्ब परवर, तूं ई आ मुर्ब परवर दस्त बरदार। तूं उहो पखी आहीं जेको हथ ते वेही करे खाईंदो। तूं ई आ दस्त परवर द मुर्ब गुस्ताख की बूदत आशिया बेरू अज़ीका। जो अल्लाह ताला जिन अरवाहनि खे पैदा कयो हो उन्हनि अरवाहनि खे अर्श जे हेठों उते हिननि जे पिंजरनि में रखी छॾियईं। जेके आया उन पिंजरनि में आया, अर्श जे हेठों वारे पिंजरनि में आया, इंसानी ढांचनि में आया, पर अबे अमर जे मिलाप सां आया। जेके आया आहिनि गुज़री विया उहे बि ईअं, जेके हिन महिल मौजूदु आहिनि दुनिया जे अंदरि उहे बि ईअं, जेके अञा न आया आहिनि उते रूह मथे टंगिया पिया आहिनि अर्श जे हेठों। तू या दस्त परवरद मुर्ग गुस्ताख की बूदत आशिया बेरू अज़ीका। तुंहिंजो आशियानो त हिन खां ॿाहिरि हुयो। चए थो पियो चिराज़ा आशिया बेगान गश्ती चुदूना चगद ई वैरान गश्ती। तू अर्श वारे हेठों वारे आखेरे खां छा जेका हिन चंद ॾींहंनि जे अंदरि बेगानो थी वियो आहे उनखे विसारे छॾियो थी। कमज़रफ़ ऐं घटि क़िस्म जे मख़लूक़ात जे लिहाज़ सां तूं उल्लू थी करे उन अर्श वारे आशियाननि खे विसारे करे हिन दुनिया जे वैरानीअ में अची वेठो आहे जो उल्लू जे वैरानीअ में हूंदा आहिनि।
पोइ वरी छा थो चए पियो बेअफ़शा बाल पर ज़िआमेज़ शिखार। हाणे हिते त मिटीअ में उलुण वांगुरु वैरानीअ में वेठो आहे। जन्नत जी बनिस्बत जन्नत बि अर्श जे हेठों आहे। उन अर्श जे उन जन्नत वारे सॼे मंज़र खे तूं विसारे छॾियो आहे। हिन दुनिया जी चंद ॾींहंनि जी वैरानीअ में आयो आहे। पर छा कयां साईं मसनवी साहब फरमाए थो पियो बेअफ़शा बाल पर ज़िआमेज़ शिखार। हाणे हिकिड़ी हिम्मत कर हिन मिटीअ वारे मिलावट खां पंहिंजे परनि खे छंडे छॾ। अपां ॾिसंदा आहियो न कुकड़ घर जे अंदरि पंहिंजे नरम जाइ ते पेरनि सां खोटे खोटे पोइ उनखे पाण सां मिटीअ में लपेटे लपेटे पोइ वरी छा कंदी आहे उहा कुकड़ या कुकड़ परनि खे छंडींदी आहे। पोइ बुज़ुर्ग थो फरमाए पियो हाणे इन दुनिया जे मिटीअ खे तूं हाणे पंहिंजे परनि खां छंडे छॾ। बपर ता किंगरे ऐवान अफलाक अल्लाह वारनि सां ज़िक्र जा ताल्लुक क़ाइम करे जेके लताइफ़ सिद्ध आहिनि उन्हनि ते जेको आहे तूं पंहिंजी महिनत करे पोइ अहिड़े क़िस्म जो तूं ज़िक्र पचाए जो तुंहिंजो जेको आहे ज़िक्र तोखे अर्श जे उन्हनि साॻियनि कुंगरनि ताईं पुॼाए छॾे। बेअफ़शा बाल पर ज़िआमेज़ शिखार बपर ता किंगरे ऐवान अफलाक। जॾहिं सुल्तानुल अज़गार जो जेको आहे आख़िरी मरहलो तोखे ईंदो त हेॾो तहत सरा ते हूंदे हेॾो अर्श मुअल्ला ते तुंहिंजो उहो जेको आहे ज़िक्र वञी तोखे उते पुॼाईंदो ऐं रसाईंदो। दुरूद शरीफ़ पढ़ो मां ॿिए पासे ॾे रहियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व आलिही व असहाबी व बारिक वसल्लम। इहा सभु उन हाले जी शरीफ़ जे नाले जी बरकत आहे। इहो न को मौज़ू आहे न को मूंखे ॻाल्हाइणो हुयो मगर मां साईं ज़बीउल्लाह जे हिन दावत में हिन ॻोठड़े खे हाले जी शरीफ़ जदीद चयो आहे। वरी मां पंहिंजी ॻाल्हि ते मुटी थो अचां पियो त अल्लाह तबारक व तआला जॾहिं फरमायो रब्बुल आलमीन मालिक ॾींहुं क़यामत जो ख़ासि तुंहिंजी बंदगी था कयूं पिया हर मामलात में इया का नस्ताइन तोखों था मदद घुरूं पिया। पोइ असांजी हिकिड़ी इल्तिजा आहे हर फ़र्ज़ जे अंदरि हर नफ़िल जे अंदरि हर रकात जे अंदरि इहा आयत पढ़णी पवंदी आहे अलम शरीफ़। तॾहिं जेको आहे निमाज़ क़ाइमु थींदी आहे। पोइ अर्ज़ु कंदो आहे बानो इहदिन सिरातल मुस्तक़ीम असांखे सही वाट ते असांखे हलाए। सही वाट हिकिड़ा कहिड़ी था सॾनि पिया हिकिड़ा कहिड़ी था सॾनि पिया पर अल्लाह ताला ॿुधाए छॾियो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। सही वाट कहिड़ी आहे जीअं ते मुंहिंजी नेमतुनि वारा बाना हलनि था हली विया। असां त वरी दुरूद शरीफ़ जी गुज़ारिश थो कयां पियो ताकी मां उन ॻाल्हि खे तव्हां सां सम्झाइण जी कोशिशि कयां। ॾाढा दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व आलिही व असहाबी व बारिक वसल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदा। हिकिड़े दफ़े नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां मूं सुञो केरु आहे। साहबनि सगुन अर्ज़ु कयो सी मल्ला दिरहम लहू वला दीनार जंहिंखे दुनिया जा असबाब न आहिनि पैसा कोन अथसि माल कोन अथसि। अल्लाह अकबर। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो मुफ़लिस न आहे बल्कि मुफ़लिस उहो आहे जेको अल्लाह जे दरबार में जॾहिं अल्लाह तबारक व तआला नज़उल मवाज़िन अल क़िस्त यौमिल क़ियामा क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला अदल जी तराज़ी क़ाइमु फरमाईंदो। पोइ उन महिल जंहिं माण्हूअ वटि निमाज़ बि हूंदी रोज़ा बि हूंदा हज बि हूंदो ज़कात बि हूंदी ख़ैर ख़ैरात बि हूंदी पर उन इंसान मखलूक़ात ख़ुदा सां ज़ुल्म कयो हूंदो। क़तल हाज़ा व ज़रब हाज़ा व अकल माल हाज़ा वक़्तब हाज़ा। उन्हनि खां इहे गुनाह थी चुका हूंदा पर हुकूकुल इबाद जे अंदरि फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ इन्हनि मज़लूमनि खे
हिन जी नमाज, हिन जा रोज़ा, हिन जो हज, हिन जूं ज़कातूं, हिन जूं ख़ैरातूं तक़सीम कयूं वेंदियूं। पोइ जॾहिं हिन ज़ालिम जी सभु नेकियूं अल्लाह ताला तक़सीम करे छॾींदो त पोइ हिन वटि जॾहिं का बि शइ न बचंदी, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त आख़िरत जे अंदरि सुञो उहो अथव। ॻाल्हि सम्झ में अचे थी पई? तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। असां दुनिया में नेमतनि वारे उनखे सम्झंदा आहियूं जंहिंखे ज़मीनूं हुजनि, जंहिंखे माल जा वाड़ा हुजनि, जंहिंजा बैंक में करोड़े अरबे रुपया हुजनि, जंहिंखे वॾियूं गाॾियूं हुजनि। पर अल्लाह ताला फरमायो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, उन्हनि ते मुनअम अलैहिम ते अल्लाह ताला वज़ाहत थो फरमाए पियो। मुनअम अलैहिम जो पहिरियों दर्जो उलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन, नबियनि जो दर्जो पहिरियों मुनअम अलैहिम आहे। व सिद्दीक़ीन ऐं सिद्दीक़। दुरूद शरीफ पढ़ो। वरी अर्ज़ कयां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व आलिही व असहाबी व बारिक वसल्लम। अब लंगर खाधो अथव न? मां इंतिहाई मुख़्तसर कंदुमि हाणे, दिलि जाए सां। हवा बि लथी आहे, तव्हांखे निंड बि वठे थी पई। असांखे त अञा 2-2.5 कलाक सफ़र करे अमरोड शरीफ़ वरी पुॼणो आहे, वरी सुभाणे जुमो आहे अल्हम्दुलिल्लाह। त अल्लाह तबारक व तआला फरमायो उलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन। मुनअम अलैहिम पहिरें दर्जे में नबी आहिनि, अंबिया आहिनि। अंबिया जो सरदार ऐं इमाम हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको इमामुल अंबिया बणियो, जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमायो लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक। ऐं प्यारा, जेकॾहिं मां तोखे न ख़ल्क़ियां हा त मां इहे काइनात न ठाहियां हा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी नबूवत जो अॻे ई ऐलान करे छॾियो हो, कुंतु नबियन व आदम बैनल माए व तीन। आदम अलैहिस्सलाम जो अञा ख़मीरो ई न थियो हो, उहो मुख़्तलिफ़ हिस्सनि में पियो हो। को हिसो पाणीअ में हुउसि, को हिसो मिटीअ में हुउसि, को हिसो हवा में हुउसि। उन महिल बि अल्लाह ताला मुंहिंजी नबूवत जो ऐलान फरमाए छॾियो। पहिरियों दर्जो मुनअम अलैहिम जो नबी, ॿियो दर्जो क़ुरान तो फरमाए पियो व सिद्दीक़ीन, सिद्दीक़। असां चवंदा आहियूं नेमतुनि वारो, जंहिं वटि खज़ानो आहे, बैंक बैलेंस आहे, हलाल जो हराम जो। वरी हेॾो अल्लाह ताला फरमाए थो पियो, जंहिं रब फरमाई त तव्हांजी तख़लीक़ खे ॾिस, जंहिं रब फरमाई त पंहिंजे ख़ुराक खे ॾिस, पोइ उहो थो फरमाए पियो नेमतुनि वारो पहिरियों दर्जो नबियनि जो, ॿियो दर्जो सिद्दीक़नि जो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज फरमाया है। हज़रत उम्मे हानी थी फरमाए पई, जॾहिं वापसि आया असांखे इहो मेराज जो वाक़ियो ॿुधायूं। असां चयोसीं साईं ॿाहिरि ॻाल्हि न कजो, माण्हू अॻे ई तव्हांजे मथां इल्ज़ाम था हणनि पिया, मजनून आहे, चरियो आहे, शाइर आहे। वरी जो हे काफ़रनि खे, मके वारनि खे ॻाल्हि हथ अची वेंदी त बसि पोइ त का ॻाल्हि ॿुधंदा ई कोन। ॾाढो सम्झाए साईं जन खे दरवाज़े ताईं मां इहो ई अर्ज़ु कंदी आयसि, पर साईं जन जो ॿाहिरि आया त कनि लाइ ॿुधमि त साईं जन उहो सॼो मेराज जो वाक़ियो वरी ॿाहिरि बि बयानु पिया कनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ समूरा चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन महिल मौजूदु कोन हो। इन्हनि काफ़रनि सरदारनि ॿार खां वठी चयो अबू बकर, जंहिं यार जी तूं वॾी ॻाल्हि थो करे पियो, हीअ वरी नई ॻाल्हि ॿुधी थी। हिकु राति में वियो आहे हितां बैतुल मुक़द्दस, उतां खां पोइ वरी अर्श ते, वरी उतां नज़ारो कयो अथई जन्नत जो बि जहन्नम जो बि। वरी उतां अल्लाह तबारक व तआला चए थो पियो त मूंखे हुकुम ॾिना,
50 नमाज़ुनि जा तख़फ़ीफ़ जो अर्ज़ु कंदे कंदे 5 ते पुगुम मां उते जेको आहे मोटी आयुमि त इहो जेको आहे राति अञा उते ई बिठी चई अबू जहल खान चवे थो नी चई हा जंहिंजे उन फरमायो आहे त इहो हक़ फरमायो कि इहो केरु आहे नालो त खणो पुट हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको नबूवत खां 2 नंबर में दर्जो आहे वरी दुरूद जी गुज़ारिश तो कयां पियो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व आलिहि व असहाबी व बारिक व सल्लिम अदद कुल्ल मालूम लक दाइमन अबदा। अबू बकर केरु आहे नबी साईं जो विसाल थियो आहे। हज़रत उमर जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमायो लौ कान बादी नबियन लकान उमर मूंखां बाद में नबूवत हुजे हा त उमर नबी थिया। हज़रत अली साईं जे लाइ बि फरमायो ऐं अली तूं मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं मूसा अलैहिस्सलाम जे लाइ हारून हुयो पर ला नबी बादी हिते भी फज़ीलत आहे हज़रत उमर जे लाइ हुते भी हज़रत अली जे लाइ वॾी फज़ीलत आहे एॾो वॾो लक़ब ॾियणु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। पर हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु तलवार खणी करे निकिरे थो पियो चए थो पियो त जेको चवे थो पियो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वफ़ात करे विया आहिनि त मां उनजी मुंडी धुलाए छॾियां। इज़ालतुल खुलफा इन खिलाफतुल खुलफा जे अंदर हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी फरमाए थो पियो त हज़रत उमर जहिड़ो माण्हू अहिड़ी कंडीशन में अची वियो ग़म जे अंदर ऐं उते हज़रत अबू बकर सिद्दीक़ बीठो आहे ऐं उहे फरमाए थो पियो ऐं नबीअ जा परवानो मिनकुम मन यअबुदु मुहम्मदन फइन्न मुहम्मदन क़द मात जेको तव्हां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी इबादत कंदो आहे पूजा कंदो आहे वो वफ़ात करे वियो आहे। हाणे कहिड़ी महिल त फरमाए पियो जहिड़ी महिल हज़रत उमर तलवार खणी बीठो आहे चवे थो पियो जेको चवे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे मां हुनखे कोंदुमि। हाणे अबू बकर हिते बीठो आहे चवे थो पियो मिनकुम मन यअबुदु मुहम्मदन फइन्न मुहम्मदन क़द मात व मिनकुम मन यअबुदुल्लाह फइन्नहु हय्युन ला यमूत जेको अल्लाह जी बंदगी कंदो आहे अल्लाह हय्युन ला यमूत आहे। पोइ आयत खणी वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़इन मात औ क़ुतिलन क़लबतुम अला अक़ाबिकुम वमन यनक़लिब अला अक़बैहि फलन यज़ुरल्लाह शैअन व सयजज़िल्लाहु शाकिरीन। जॾहिं इहा आयत पढ़ियईं उमर तलवार फिटी कई ऐं हथ खड़े थो पियो ऐं अल्लाह जे रसूल जा नाइब उपसुत यतब कई उबायो क पंहिंजो सॼो हथ खणी ॾे त मां तोखे नबीअ जो अवलिन जानशीन तस्लीम करे तोखे जेको आहे खिलाफ़त जो जेको एज़ाज़ अल्लाह ताला ॾो तफ़वीज़ थियल आहे उनजो पहिरियों पहिरियों ऐलान उमर कंदो। इहो दर्जो कंहिंजो आहे नबूवत खां ॿियो दर्जो आहे सिद्दीक़ियत जो। वरी सिद्दीक़ियत जो मेयार त ॾिसो न ज़कात जो इनकार कयो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हज़रत अबू बकर लश्कर तो तैयार करे पियो हज़रत उमर तो फरमाए पियो साईं नमाज़ था पढ़नि पिया साईं रोज़ा था रखनि पिया साईं हज जा क़ाइल आहिनि ज़कात जो हिन महिल इनकार कयो अथऊं उन्हनि सां तबलीग करणु खपे। हे केरु थो चवे उमर थो चए जंहिंजे लाइ नबी पाक फरमायो आहे मूंखां बाद में नबूवत हुजे हा त उमर हुजे हा। उते उमर जे साम्हूं केरु अचे जेको नबूवत खां ॿिए नंबर ते सिद्दीक़ियत जो हक़दार आहे उहो थो अचे पियो। केरु थो अचे पियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ थो अचे पियो फरमाए थो पियो ऐं उमर
जब्बारुन फिल जाहिलियत व खवारुन फिल इस्लाम। जाहिलियत में तो वॾो जज्बाती हूंदे हे, पंहिंजी भेण खे हुते कुटियो हुई, नबी साईं जे शहीद करण जे लाइ तलवार खणी निकितो पियो अचे, दारे अरकम ते अची पुगे हे। पर अबू बकर जी ॻाल्हि ॿुधी छॾ, वल्लाहि लो क़ातिलन मन फर्रक़ बैन सलात व ज़कात। तू चए तो तबलीग कबी, मां अबू बकर तो चवां पियो, मां खुदा जो कसम आहे, मां इन्हनि सां तलवार खणी करे जंग कंदुमि। छाजे करे? मन फर्रक़ बैन सलात व ज़कात, जेको निमाज़ ऐं ज़कात जी फर्ज़ियत जे क़ुरान जे नस सां थी आहे, उन जे अंदरि फ़र्क़ु थो करे पियो। पर ॿी ॻाल्हि ॿुधी छॾियो, अबू बकर जो हे बि फ़ैसिलो आहे, जेकॾहिं उन ते 4 ॾाचियूं ज़कात जूं ॾियूं आहिनि ऐं 4 ॾाचियूं ॾावणनि सूदियूं ॾिए थो पियो, पर हिक ॾाचे जो ॾावण नथो ॾिए पियो। वल्लाहि लौ क़ातिलन लौ मनऊनी इकालन, जेकॾहिं हिकिड़ो ॾावण बि रोके थो पियो त मां हुन सां जंग कंदुमि, जिहाद कंदुमि, क़िताल कंदुमि। अब इहो केरु आहे? ॾाढा ॻाल्हायो त अबू बकर सिद्दीक़ आहे। इन जो दर्जो छा आहे? नबूवत खां बाद में ॿियो दर्जो आहे। पोइ वरी हिकिड़ा चवंदा आहिनि साईं अली दा पहला नंबर, अली साईं जो त चौथो नंबर आहे बाबा। जेको चौथी तारीख़ खे चवे त चंड अॼु उभरियो आहे, पहिरीं तारीख़ दुनिया हुनखे मञींदी। ॿीअ खे त पहिरीं भुल में चई सघिजे थो पियो, 3 खे बि नथो चई सघिजे, 4 खे बि पहिरीं तारीख़ नथो चई सघिजे। उलाइक लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन। हे ॿियो दर्जो आहे नबूवत खां। टियों दर्जो कहिड़ो आहे? जेको हिन कॉन्फ्रेंस जो उनवान आहे, व शुहदा, जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमायो ला तक़ूलू लिमन युक़तलू फी सबीलिल्लाहि अमवात। उन्हनि खे बुअल न चओ, छा चओ? उन्हनि खे ज़िंदा चओ। इंद रब्बिहिम युरज़क़ून, अल्लाह वटि उन्हनि जो रिज़्क़ हले थो। पोइ अल्लाह तबारक ताला जे नेक बाननि जे लाइ जॾहिं क़बर जे अंदरि सवाल थींदा आहिनि मुनकर ऐं नकीर जा, उहो जवाबु ॾेई वेंदो आहे। पोइ हुनखे चयो वेंदो आहे, हदीस पाक जे अंदरि अचे थो पियो, नुम कनौमतिल उरूस, कुंवार वांगुरु जेका वनवाह में हूंदी आहे, उन वांगुरु तूं हाणे हिते क़बर जे अंदरि आराम जी निंड कर। ला यूक़िज़ुक इल्ला मन अहब इलैक, जे अल्लाह जे लाइ तूं दुनिया जा सभु दुखड़ा सठा, उन अल्लाह जी मोहबत जो जॾहिं हुकुम ईंदो ऐं क़यामत जो जेको आहे नफ़ख़ा सानिया थींदो ऐं फना खां बाद में फरमाए उन ॾियारे ते रूह जेके आहिनि मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून, उहे रब ॾे हलणु लॻंदा। उन ॾियारे ते तोखे जेको आहे जाॻायो वेंदो, तेसि ताईं निंड कर। इहो त उन माण्हुनि जे लाइ आहे जेको चौथो दर्जो आहे। पहिरियों दर्जो नबूवत जो, ॿियो दर्जो सिद्दीक़ियत जो, टियों दर्जो शहीदनि जो, चौथों दर्जो आहे सालिहनि जो। शल अल्लाह तबारक व तआला असांखे शहादत ऐं सालिहियत में नसीब फरमाए। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं आहिनि उलमा खां, मगर असां पंहिंजे सबक़ खे हिकिड़ो भेरो ॾिनो अथसीं ताकी असांखे पंहिंजी हक़ीक़त मालूम थिए। हीअ दुनिया फ़ानी आहे, हिन जे अंदरि कुझु बि कंहिंखे रहणो ई न आहे। तंहिंजे करे मसनवी साहब वांगुरु हिन दुनिया जी मिटीअ खां पंहिंजे परनि खे छॾे करे अल्लाह सां तौहीद जो तालुक़ु क़ाइमु करे, बंदगी जो तालुक़ु क़ाइमु करे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे मौत अची वञे जो ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जारी हुजे, त पोइ असांजो दम परवाज़ थी वञे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, जंहिंजी पिछाड़ीअ वारी ॻाल्हि ला इलाहा इल्लल्लाह हुजे त उनजे लाइ जन्नत आहे। केॾी वॾी बिशारत आहे जेका आशरा मुबशरा जे लाइ आहे, जेका बदरिन जे लाइ आहे। त ही शहादत एॾो वॾो दर्जो आहे।
दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे उन्हनि जे ॾिहाड़नि जी अहिड़ी मल्हाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेका असांखे इस्लाम जी इजाज़त मिलियल आहे। सैयद शुहदा हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो शहीद थो थिए पियो ऐं उनजो हिंद जे इनाम जे लालच में वाशी नाले सां उहो शख़्स जेको बाद में सहाबी थी करे रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मुस्तहिक़ बणियो, हिन खे तीर हणी शहीद कयईं। हिन जे चप खे बि कपियईं, हिन जे कन खे बि कपियईं, नक खे बि कपे। उन इनाम जे लालच में उन हिंद खे ॾिनई माईअ खे। न सिर्फ़ु ईअं कयईं पर खंजर सां सीनो चीरे उनजो जिगर ऐं दिलि कढी उनखे पेश कयईं। हाणे माई इनाम त ॾे न, उन पंहिंजे हियांव जी बाहि सां उनजे जिगर ऐं जेको आहे दिलि खे चॿारियो, छो त इन जो पुटु, इन जो मुड़ुसु, इन जो भाउ उन बदर जी जंग जे अंदरि क़तल थियो। त अल्लाह तबारक व तआला उनखे बाद में इस्लाम नसीब फरमायो ऐं इस्लाम नसीब फरमायो। पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायोसि त वहशी तुंहिंजो इस्लाम क़बूल आहे, हिकिड़ी महिरबानी कर, जेको मुंहिंजे चाचे सां तूं लाश सां जेको कयो हो न, मां तोखे मयार बि नथो ॾियां, मां तोखे मयार बि नथो ॾियां, पर मुंहिंजे साम्हूं न वेजांइ जो मतां मुंहिंजी आह निकिरी वञे त वरी तुंहिंजो कलमो ई तोखे न बचाए सघे, छो त पिछाड़ीअ ताईं मतां कलमो तुंहिंजो साथ न ॾेई सघे, मुंहिंजी वरी आह तोखे वरी कुफर में विझे। तंहिंजे करे फरमाई मन कान आख़िर कलिमत ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह। ये ला इलाहा इल्लल्लाह जी सबक़ जे पके थियण जा सभु जेको आहे बुज़ुर्गनि वटि तव्हांखे सबक़ मिलियल आहिनि। ऐं ला इलाहा इल्लल्लाह जेकॾहिं हिन महिल सबक़ खे पके करण जे लाइ तव्हांखे ज़िक्र अज़कार करणा था पवनि पिया त उहो इम्तिहान जो वक़्तु आहे सकरात जो, जंहिंजे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं अल्लाह ऐनी अल्लाह सकरातिल मौत व ग़मरातिल मौत, ऐं अल्लाह मां तोखे इल्तिजा थो कयां पियो, ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे, सकरात महिल मुंहिंजी तकलीफ़ खे जेको आहे मदद कजांइ। जॾहिं नबी साईं मदद थो घुरे पियो त असां बि उन सबक़ खे पको कंदे 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 मरण महिल ताईं सल्लल्लाहु अल्लाह ताला असांखे यादि नसीब फरमाए। ॿी हीअं दुआ घुरिजे त ईमान फुरण ईंदो आहे शैतान, ॿ दफ़ा ईंदो आहे उन बाने जे मथां वॾो शैतान। हिकु दफ़ो जॾहिं ॼमंदो आहे नंढा शैतान हुनखे रिपोर्ट ॾींदा आहिनि, हे उतो भॼंदो आहे समुंड खां ऐं इनखे अची करे पंहिंजी सिम विझंदो आहे, चिप विझंदो आहे। तंहिंजे करे बांग लाज़िम करार ॾिनी वई आहे, जल्दी जल्दी ॿार खे सफ़ा करे, सफ़ाई में देरि थी थिए त बांग त चयोसि शैतान अची चिप न विझी वञेसि। बांग जे करे शैतान खे केॾी तकलीफ़ थी अचे पई, हदीस पाक जे अंदरि अचे थो भलो ज़ुरातुन, उनजे पुठियों आवाज़ सां हवा थी निकिरे पई। तंहिंजे करे बांग हिकिड़े बाने खे अल्लाह तबारक व तआला महफ़ूज़ फरमायो, उहो हज़रत ईसा बिन मरियम। हिकु इन महिल ईंदो आहे वॾो इब्लीस, ॿियो वरी सकरात महिल ईंदो आहे। नंढा शैतान ॿुधाईंदासीं जिते मर्द तड़ियल आहे समंदरनि में उतो हलियो ईंदो आहे, ॾाढी कोशिशि कंदो आहे त हिनखे ईमान खां फेरायां। पर अल्लाह ताला खां दुआ घुरिजे त या अल्लाह इहो दुश्मन असां खां ताक़तवर आहे, असां कमज़ोर आहियूं पर तोखूं ताक़तवर न आहे, पंहिंजी पनाह नसीब फरमाए। पुट इहा इल्तिजा हाणे बि कयूं, ऐं अल्लाह असां कमज़ोर आहियूं, असांजो दुश्मन ॾाढो ताक़तवर आहे पर तोखां ताक़तवर कोन्हे को, असांखे पंहिंजी पनाह नसीब फरमाए हिन दुनिया जी सॼी ज़िंदगीअ में बि ऐं आख़िरी मरहलनि में बि। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं मुंहिंजी टूटी फूटी गैर मरबूत वारूज़ात क़बूल फरमाए। दुरूद शरीफ़ पढ़ो त मां पंहिंजी दुआ खे पूरो कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदन नबील उम्मी।